जी छा मसलो है? साईं मसलो ये है रात जो को सूबेदार झले वियो मुंहिंजो पे गुज़ारे वियो आहे यतीम आहे छोकिरो दिमाग़ जो क्रेक आहे हू भॼो वञे माण्हुनि जे घरनि ते ॿिनि ते चढ़ियो वञे आहे क्रेक आहे यतीम हाणे उनजो भाउ जेको आहे उनखां राति जो सूबेदार साहिब खां थाणे मां भॼी वियो असांखे चई त बाबा छोकिरो हथु करे ॾियो न त असां हीउ भाउ जो खणियो था वञूं हीउ पूरे शहर खे ख़बर आहे त ग़रीब शरीफ़ माण्हू आहे यतीम आहे नवाज़ मक्सी जी होटल ते कमु कंदो आहे केर बि हिते चङो मठो चई वञे थी चोर आहे त उनखे सज़ा भले ॾिए जेको चोर आहे उनखां भॼी वियो आहे इन तहलके जो सूबेदार मुलाज़िम इन शहर जो मालिक लॻो पियो आहे उनखां चोर भॼी वियो आहे असां उनखे झले ॾिनो आहे हू पाण थो चए चोर पर हू दिमाग़ी मरीज़ आहे क्रेक आहे ऐं सुबुह जो हुते असां पेश करे ॿिन्हिनि खे चैलान करे छॾे सुबुह जो मायूं हिते आयूं आहिनि उनखे लठियूं आयूं आहिनि लठबाज़ थी आहे के उन छोकिरे जी माउ खे लठियूं आयूं आहिनि सूबेदार हकीम छोकिरे जी माउ जो नालो छा आहे? ऐं उनजो बेगम नालो आहे हू यतीम आहे हुनजा हा बेवा आहे उनजो मुड़ुसु बि गुज़ारे वियो 2 पुट अथसि हिकिड़ो होटल ते कमु कंदो आहे फुलू जेको उनखे बेगुनाह चैलान कई आहे ऐं सॼे शहर खां पुछा करे ॾिसो बाक़ी हिते ॿियो अदालत अच्छा हिते एहतजाज कयो? जी हा एहतजाज मायुनि कयो उनजी माउ कयो उनखे लठियूं हयूं हुयूं सूबेदार पाण लठियूं हयूं उनखे पाण लठियूं हयूं चएसि नुमाइंदा आया नुमाइंदे अल्ताफ़ खे सलाम थो करियां अल्ताफ़ हिकिड़ो रिंद आहे असांजो उनखे सलाम थो करियां हुन चयो माई खे तो हिकिड़ो धकु कयो ऐं तोखे शीशा ॾेखारींदसि पोइ नुमाइंदनि खे अखियूं हाणी बसि वठी वियो हाणे नुमाइंदा हेॾे विया आहिनि वधीक असीं अपील अव्हांखे था करियूं अव्हांजा महिरबानी असांजा साफ़ी भाउ आहियो दिलेर छोकिरे जी उमिरि घणी आहे? छोकिरी 18-19 साल उमिरि आहे जेको होटल ते कमु कंदो? हा जी जी हुनजो नालो फुलू आहे? फुलू नालो आहे। पे जो नालो? पे जो सलीम नालो आहे। अच्छा जी अच्छा उहो बेगुनाह आहे सर। अच्छा उन बेगुनाह जे आज़ादी लाइ एहतजाज कयो? आज़ादी जे लाइ जेको चोर आहे त आहे त बाबा तूं उनखे सज़ा ॾे उहो तव्हां ख़ुदि ॾेई आया हुआ? असां ॾेई आया चई भाई छॾियो ऐं हुनजो भाउ हाज़िर करियो त हीउ छॾियूं था तोखे हुनखे बि चैलान कई हुनखे बि चैलान कई। अच्छा माना तव्हां सां पहिरीं ईअं चई त चोर ॾियो हिनखे बदिले में विहारियो? हा हिनखे बदिले में विहारियो पोइ छॾे हुनखे वरी चैलान करे छॾी वरी मायुनि हिते एहतजाज कयो हुनखे लठबाज़ आई आहिनि जहिड़ा गुंडा हुजनि धाड़ेल डज़ो डज़ डिंगर ॿिया हिते दुनिया हुई ऐं इंसाफ़ हिते आई कोन्हे ऐं हिते जेको हले पियो न थो हले उहा ख़बर आहे सभिनि खे ख़बर आहे सभु मंत्रियूं पिया वठनि सभु धाड़ा पिया लॻनि ज़ुल्म पियो थिए कंहिंखे ख़बर कोन्हे कानून हिते कोन्हे को असीं नवीद कमर साहिब खे अपील था करियूं सुमरे साहिब खे अपील था करियूं असीं अव्हांजा वोटर आहियूं जेको ॾुआरी आहे ॿियो आहे उनखे सज़ा ॾिनी वञे जेको यतीमनि खे झले अवां थाणनि में था ॾियो इहो त नाइंसाफ़ी आहे। असां रोई करीम खे अपील कंदासीं करीम मुर्शद न्याणी बेवा आहे हुनजी अपील ख़ुदा कंदो बसि ॿियो असीं छा कंदासीं धमकियूं मिलियूं तोखे गिरफ़्तार कंदासीं मूं धाड़ियल आहियां मूंखे गिरफ़्तार कंदा ऐं छा कंदसि? अच्छा तव्हांखे पुलिस धमकियूं ॾिनी? मूंखे धमकियूं ॾिनी तुंहिंजो नालो ईंदो तोखे धाड़ियल में हलाए छॾींदासीं बाबा मूं कहिड़ो सरकारी मुलाज़िम आहियां को धाड़ियल आहियां चोर आहियां जो तूं मूंखे गिरफ़्तार कंदा हिकिड़ा गुंडागर्दी करे तव्हां मायुनि खे मारियो माई इस्पताल में वई आहे इस्पताल में दाख़िल आहे तव्हां हली घर बयानु ॾिसो हुनजे घर में ॾिसो खाइण जो लोलो कोन्हे छोकिरो दिमाग़ी मरीज़ क्रेक आहे। ऐं सलाम थो करियां अमां वॾेरनि खे अर्ज़ु थो करियां न्याणी आहे बेवा आहे यतीम आहे हे गैरतमंद मुंहिंजा भाउ सिंधी इहो जे ॾुआरी आहे ॾुआरी खे सज़ा ॾियो बेगुनाह खे आज़ादु करियो बसि।